बाइक ना हले चलो बाइक का बगैर हां नहीं हले तो लाइव हाँ बस संगत छा हाल आहे ख़ुशि आहियो असां एम्स्टर्डम शहर में दाख़िल थी चुका आहियूं ऐं नीदरलैंड मुल्क जो है गादी जो हंधि आहे मां चयो तव्हांखे दीदार करायूं गॾो गॾु म्यूज़िक हले थी पई सैफ समेजे जी सपना सपना वाह सही वाह 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 एम्स्टर्डम नीदरलैंड ट्रेन मथा वञे थी नीदरलैंड घुमायो पिया पाण सां केॾे कोन्हे साईं असांजी जेकॾहिं असांजो मुंहिंजो वस हले त मां सॼी सिंध खे नीदरलैंड ठाहे छॾियां या सभिनी सिंध वासियुनि खे हिते घुरायां बसि इहो हिकिड़ो प्रोसेस आहे नेचर जो तव्हांखे उन प्रोसेस खे फॉलो करिणो पवंदो आहे उहो तरीक़ो या उहो जेको बि रिक्वायरमेंट्स आहिनि पूरियूं करिणियूं पवंदियूं आहिनि छो जी चवंदा आहिनि देयर इज़ नो फ्री लंच इन द वर्ल्ड यू हैव टू पे फॉर एवरीथिंग सो तव्हांखे कुझु करण लाइ हासिलु करण जे लाइ कुझु माणण जे लाइ तव्हांखे प्राइस ॾियणी पवंदी तव्हांखे क़ीमत उनजी अदा करणी पवंदी आहे उहा क़ीमत जेका आहे महिनत जी सूरत में हुजे वक़्त जी सूरत में हुजे या पैसे जी सूरत में कुझु माण्हू वटि पैसो जाम हूंदो आहे न उनखे ज़रूरत न आहे इहे सॼी प्रोसेस करणु छो जो उहे क़ीमत पे कनि था पैसे सां पर असां जहिड़ा माण्हू मिसकिन जेके आहिनि उहे पंहिंजो वक़्तु ऐं पंहिंजी महिनत ॾेई करे प्रोसेस मां गुज़रंदा आहिनि ऐं पोइ ई उन्हनि जा ख़्वाब साबिया थींदा आहिनि जीअं मां पहिरियां बि चवंदो हुअसि त दुनिया में हर कमु मुमकिन आहे पर को बि कमु आसान कोन्हे छा हर कमु थी सघे थो पर सवलो कमु न हूंदो आहे को बि सो तव्हां साईं हे असांजो प्यारो दोस्त ज़ोएब काका साहब ऐं ही साईं ज़ुल्फ़कार जमाली साहब साईं गाॾी ड्राइव थो करे पियो असां निकितासीं सुबुह जर्मनी मां हींअर असां पहुची विया आहियूं त एम्स्टर्डम में सो शहर मां गुज़रूं थो पिया सो तव्हांखे कुझु शयूं हाणे जेकी शुरू थींदियूं उहो तव्हांखे ॾेखारियूं था मिसाल गुल ॾिसो हीअ त शुरूआत आहे बेसिकली असां हिते नीदरलैंड में 70 लख गुल जो हिकिड़ी एग्ज़िबिशन आहे या किलोमीटर्स में गुल आहिनि
जी तस्वीरूं तव्हां ॾिसंदा हूंदो उहो असां बेसिकली ॾिसण आया आहियूं। 1 डे ट्रिप आहे ऐं राति वापसी आहे। तकड़ में आयासीं, आचर बि हुयो, सो मौसम बि सुठो आहे। तव्हांखे दीदार कराइण जे लाइ तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियासीं। महिरबानी, कुर्ब साईं। थैंक यू।